अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। कराची पुलिस अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह पहुची वई आहे। अदालत पारां अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी ज़मानत रद्द कई वई हुई। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची पुलिस अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह पहुची वई आहे। अदालत पारां अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी ज़मानत रद्द कई वई हुई। अहम ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कराची पुलिस अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह पहुची वई आहे। आगाह करे रहिया आहियूं अव्हांखे। अदालत पारां अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी ज़मानत रद्द कई वई हुई। नाज़रीन अव्हांखे ॾियूं पिया ख़बर। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। कराची पुलिस अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह पहुची वई आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं अव्हांखे। अदालत पारां अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी ज़मानत रद्द कई वई हुई। अव्हांखे आगाह कयूं पिया। कराची पुलिस अदालत मां ज़मानत रद्द थियण बाद अॻूणे MPA शेर मोहम्मद उन्नड़ जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह पहुची वई आहे। नवाबशाह खंदर ते टीवी जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो लाइन ते मौजूद है। जी इम्तियाज़ आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणो MPA शेर मोहम्मद उन्नड़ के जेका सज़ा आई 3 साल ऐं 40,000 रुपया दंड, उन खां पोइ जेको आहे डिस्ट्रिक्ट सेशन जज जेके आहे उनजी अदालत जेको आहे सो उनजी ज़मानत मंज़ूर कई आहे। अॼु जेको हू आज़ादु थियणो हो, पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कराची जी अदालत जेको आहे उनखे रूपोश हुयो, उनखे घुर्बल हुयो। तॾहिं उन्हनि हिकु लेटर मोकिलियो आहे जेल सुप्रीडेंट खे त हीउ जेको आहे जवाबदार आहे, असां वटि घुर्बल आहे, हिनखे जेको आहे सो आज़ादु न कयो वञे। ऐं 28 तारीख़ ते जेको आहे सो कराची जी अदालत तलब कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके हितां जा जेके बेनज़ीराबाद जा जेके जमाली बिरादरी जा आहिनि, उन्हनि कारोबारी जे हिसाब सां हिनखे पैसा ॾिना हुया। उनजो तक़रीबन इहो चवणु आहे 4 करोड़ असांजा हिन वटि हुया, जंहिंजे असां फ़रियाद कई कराची जी अदालत में। छाकाणि त हिते जेको आहे सो हीउ जेको बासर आहे असां ते केस दबाव थो, तंहिंजे करे असां कराची जी अदालत ते केस कयो ऐं जेको आहे सो हीउ रूपोश हुयो। नवाबशाह जी अदालत हिनखे सज़ा ॾिनी, जंहिं ते असां जेको आहे उन्हनि खे ॿुधायो त उन्हनि लेटर जारी कयो आहे। ऐं हींअर तव्हांखे ॿुधायूं त कराची मां जेके पुलिस बि पहुतल आहे हुनखे गिरफ़्तार करण जे हवाले सां। वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।